इलेक्शन कमीशन पारां चूंडुनि जे ऐलान खां पोइ सिंध में सियासी सरगर्मियूं शुरू थी वयूं आहिनि। मुख़्तलिफ़ अॻवाणनि जूं मुलाक़ातूं, राब्ता, सियासी माहौल जोड़ण जी शुरूआत थी वई आहे। इलेक्शन कमीशन 8 फरवरी 2024 ते आम चूंडूं कराइण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे, जॾहिं त सुप्रीम कोर्ट 8 फरवरी 2024 ते चूंडूं यकीनी बणाइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अहम ख़बर खां अवांखे आगाह कयूं पिया। इलेक्शन कमीशन पारां चूंडुनि जे ऐलान खां पोइ सिंध में सियासी सरगर्मियूं शुरू थी वयूं आहिनि। मुख़्तलिफ़ अॻवाणनि जूं मुलाक़ातूं ऐं राब्ता थी रहिया आहिनि। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। नौशर फिरोज़ मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर ज़ाहिद क़ाइम ख़ानी असां लाइन ते मौजूदु आहे। जी ज़ाहिद, छा पिया ॾिसो इलेक्शन जी तारीख़ जेको अचण खां पोइ सियासी पार्टियुनि जी सियासी सरगर्मियुनि जे हवाले सां अपडेट कजो। जी बिल्कुल, पाकिस्तान इलेक्शन कमीशन जे पारां जेको आहे चूंडनि जे ऐलान खां पोइ नौशर फिरोज़ ज़िले जे ॿिनि क़ौमी असम्बली ऐं NA 211 ऐं NA 212 जॾहिं 4 सूबाई असम्बली जंहिंमें PS 32, 33, 34 ऐं 32 शामिल आहिनि, फ़िलहाल ज़ाहिरी तौर ते अहिड़ी के सरगर्मियूं नज़र न पियूं अचनि, पर जेको आहे राब्ता जेके शुरू थी विया आहिनि मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा पाण में जेके आहिनि हिक ॿिए उम्मीदवार राब्ता शुरू थिया आहिनि ऐं गॾिजाणियुनि जो सिलसिलो शुरू थी वियो आहे, जोड़ तोड़ जो सिलसिलो शुरू थी वियो आहे, एडजस्टमेंट करण जे लाइ राब्ता कया पिया वञनि। हिन सिलसिले में जेको आहे मुख़्तलिफ़ इक़्तिदारी धुरियूं या जेके अपोजिशन धुरियूं आहिनि हुननि पंहिंजनि उम्मीदवारनि जा जेके टिकट लाइ दरख़्वास्तूं बि घुराए वरितियूं आहिनि। हिन सिलसिले में जेको आहे सरगर्मियूं तेज़ कयूं पियूं वञनि। ज़ाहिरी तौर ते अञा ताईं कि जलसा या कानून गॾिजाणी ते शुरू न थियूं आहिनि, बहरहाल मीटिंगनि जो ऐं राब्तनि जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। मुख़्तलिफ़ पार्टियुनि पारां हिक ॿिए जे ॻोठनि जे चङनि मुड़ुसनि या ज़ाती बिरादरनि जे हिसाब में पंहिंजे इलाइक़े में जेको असर रसूख़ रखंदा आहिनि हुननि सां जेके राब्ता मुहिम तेज़ कया पिया आहिनि। ऐं नौशर फिरोज़ ज़िले जी जेका 17 लख आबादी आहे, 17,17,000 खां वधीक आबादी आहे, जेका नई आदमशुमारी ज़ाहिर कई वई आहे। हुनखां अलावा जेको आहे नौशर फिरोज़ ज़िले जा 5 तालुका आहिनि, मोहरो, नौशर फिरोज़, बेरिया, कंडियारो ऐं मेरापुर तालुका आहिनि। हिननि 5 तालुकनि में जेको आहे मुख़्तलिफ़ अॻवाणनि जेको आहे ताज़ियतनि जो सिलसिलो बि शुरू करे छॾियो आहे, त राब्ता मुहिम बि तमामु घणी तेज़ करे छॾी आहे। ऐं हिन सिलसिले में जेको पार्टी वर्करनि सां खे जेको आहे डायरेक्शन पास कया विया आहिनि, त उहो फौरी तौर ते अवामी राब्ता मुहिम जो सिलसिलो। नाज़रीन, अहम ख़बर खां अवांखे आगाह करे रहिया आहियूं। इलेक्शन कमीशन पारां चूंडनि जी तारीख़ जे ऐलान खां पोइ सिंध में सियासी सरगर्मियूं शुरू थी वयूं आहिनि। सियासी सरगर्मियुनि जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। मुख़्तलिफ़ अॻवाणनि जूं मुलाक़ातूं ऐं राब्ता, सियासी माहौल जुड़ण जी शुरूआत थी वई आहे। इलेक्शन कमीशन 8 फरवरी 2024 ते आम चूंडूं कराइण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट 8 फरवरी 2024 ते चूंडनि खे यकीनी बणाइण जो बि हुकुम ॾेई छॾियो आहे। अहम ख़बर आहे, असां शेयर करे रहिया आहियूं। इलेक्शन कमीशन पारां चूंडनि जी तारीख़ जे ऐलान खां पोइ सिंध में सियासी सरगर्मियूं शुरू थी वयूं आहिनि। इन ई हवाले सां असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे कंदकोट मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर पीरबख्श बंगवार। जी पीरबख्श, कंदकोट में सियासी सरगर्मियुनि जे हवाले सां अपडेट कजो। जी, कंदकोट कश्मीर में नए तकबंदनि खां बाद में इलेक्शन कमीशन खां पोइ इलेक्शन जो ऐलान करण खां बाद कश्मीर ऐं कंदकोट में पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा उम्मीदवार ऐं JUI जा उम्मीदवार सरगर्म थी विया आहिनि। ऐं जेको नयो तकबंदियूं थियूं आहिनि उन्हनि में जेके रुठल जेके सरदार हुया या वॾेरा हुया या वोटर हुया उन्हनि खे परचाइण लाइ अंदरूनी तरीक़े सां उन जेको कोशिशूं तेज़ करे छॾियूं आहिनि। ऐं नए तकबंदनि जे हवाले सां बि उन्हनि इलेक्शन कमीशन में वञी करे एतिराज़ात वारे छॾिया आहिनि, त उन पंहिंजी मर्ज़ी जे मुताबिक़ तकबंदनि जो करण जा बि उते वञी करे एतिराज़ वारे छॾिया आहिनि, मगर अञा उहो फ़ैसिलो न अची सघियो आहे। ऐं हिन वक़्तु 191 NA 191 ते पाकिस्तान पीपुल्स पार्टी तरफ़ां शबीर अली खान बिजारानी ऐं एहसान रहमान मज़ारी जेको आहे कोशिशूं तेज़ करे छॾियूं आहिनि पीपुल्स पार्टी जे टिकट जे लाइ। ऐं ॿिए तरफ़ 192 ते बि शबीर अली खान बिजारानी ऐं बाबल खान भयो पारां जेको आहे पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे क़यादत वटि टिकट जे लाइ कोशिशूं तेज़ करे छॾियूं आहिनि। ऐं PS 4, 5 ऐं 6 ते जेके 3 MPA जा सीट आहिनि उन्हनि में बि पीपुल्स पार्टी उम्मीदवार ऐं JUI जेके उम्मीदवार आहिनि उहे सरगर्म नज़र अचनि था। जी ठीक है, अवांजी वॾी महिरबानी पीरबख्श बंगवार अपडेट करण जे लाइ। नाज़रीन, अवांखे कंदकोट जी सूरतहाल खां आगाह कयोसीं। अवांखे ॿुधायूं पिया इलेक्शन कमीशन पारां चूंडुनि जे ऐलान खां पोइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में सियासी सरगर्मियूं शुरू थी वयूं आहिनि। मुख़्तलिफ़ अॻवाणनि जूं मुलाक़ातूं थी रहियूं आहिनि, राब्ता कया पिया वञनि, जॾहिं त सियासी माहौल जुड़ण जी शुरूआत थी चुकी आहे। इलेक्शन कमीशन 8 फरवरी 2024 ते आम चूंडूं कराइण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट 8 फरवरी 2024 ते चूंडूं यकीनी बणाइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अवांखे आगाह कयूं पिया इलेक्शन कमीशन पारां चूंडुनि जे ऐलान खां पोइ सिंध में सियासी सरगर्मियूं शुरू थी वयूं आहिनि।
एक भेरो ॿीहर मांखे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। इलेक्शन कमीशन पारां गुज़िरियल ॾींहुं चूंडनि जी तारीख़ जो ऐलान कयो वियो आहे, जंहिं सबबि सिंध में मुख़्तलिफ़ शहरनि में सियासी सरगर्मियूं शुरू थी वयूं आहिनि। मुख़्तलिफ़ अॻवाननि जूं मुलाक़ातूं ऐं राब्ता सियासी माहौल जुड़ण जी शुरूआत थी वई आहे। इलेक्शन कमीशन 8 फरवरी 2024 ते आम चूंडूं कराइण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। इलेक्शन कमीशन पारां चूंडुनि जे ऐलान खां पोइ सिंध में सियासी सरगर्मियूं शुरू थी वयूं आहिनि। नाज़रीन तव्हांखे अपडेट कयूं पिया। मुख़्तलिफ़ अॻवाननि जूं मुलाक़ातूं थी रहियूं आहिनि, राब्ता कया पिया वञनि, सियासी माहौल जुड़ण जी शुरूआत थी चुकी आहे। जॾहिं त इलेक्शन कमीशन 8 फरवरी 2024 ते आम चूंडूं कराइण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट 8 फरवरी 2024 ते चूंडूं यकीनी बणाइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। इलेक्शन कमीशन पारां चूंडुनि जे ऐलान खां पोइ सिंध में सियासी सरगर्मियूं शुरू थी वयूं आहिनि। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। हैदराबाद मां आवाज़ न्यूज़ जो सीनियर रिपोर्टर इरफान अली बुघियो असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी इरफान, इन हवाले सां ॿुधाइजो त जेको इलेक्शन कमीशन जे चूंडुनि जे ऐलान खां पोइ मुख़्तलिफ़ सियासी पार्टियूं मुलाक़ातूं करे रहियूं आहिनि, जोड़ तोड़ जो सिलसिलो बि जारी आहे, राब्ता कया पिया वञनि, छा सूरत आहे हैदराबाद में इन हवाले सां? जी, हैदराबाद ज़िले में आम चूंडुनि जी तयारी जे हवाले सां अञा ताईं पहिरें मरहले में जेके मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा उमेदवार आहिनि उन्हनि पार्टी खे टिकटनि जी हासिलात लाइ दरख़्वास्तूं जमा करायूं आहिनि। पीपुल्स पार्टी जे उमेदवारनि मुख़्तलिफ़ जेके उमेदवार आहिनि, ख़्वाहिशमंद आहिनि इलेक्शन में बीहण लाइ, उन्हनि टिकटनि लाइ दरख़्वास्तूं जमा करायूं आहिनि। अहिड़ी रीति MPO में PTI तरफ़ जे उमेदवारनि पिणु दरख़्वास्तूं जमा करायूं आहिनि। बाक़ी अञा जोड़ तोड़ या सियासी सरगर्मियुनि जे हवाले सां हैदराबाद में माठार छायल आहे। गुज़िरियल आम चूंडुनि दौरान हैदराबाद जी 3 क़ौमी ऐं 6 सूबाई सीटुनि मां MQM 2 क़ौमी ऐं 3 सूबाई सीटूं खटियूं हुयूं, जॾहिं त पीपुल्स पार्टी जे हिसे में 1 क़ौमी ऐं 3 सूबाई सीटूं आयूं हुयूं। हिन दफ़े पिणु साॻी सूरत नज़र अचे थी। हिन दफ़े पीपुल्स पार्टी MQM ऐं PTI जे भेट में वधीक असांखे मज़बूत पोज़ीशन में नज़र अचे थी, छाकाणि त पोयनि 5 सालनि दौरान पीपुल्स पार्टी हिते तमामु घणी सरगर्म रही आहे। हैदराबाद में मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट्स पिणु हैदराबाद पीपुल्स पार्टी तरफ़ां लॉन्च कया विया, जॾहिं त आम शहरनि जो जेकॾहिं इलेक्शन में दिलचस्पी जो जाइज़ो वठूं त अञा ताईं आम शहरनि जी का बि दिलचस्पी असांखे नज़र नथी अचे ऐं आम जेके वोटर्स आहिनि उहे चूंडुनि खे महांगाई सां गॾे रहिया आहिनि। जी ठीक है, मां जी वरी मेहरबानी इरफान अली बुघियो अपडेट करण जे लाइ। नाज़रीन अहम ख़बर खां मांखे आगाह करे रहिया आहियूं। इलेक्शन कमीशन पारां चूंडनि जी तारीख़ जे ऐलान खां पोइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में सियासी सरगर्मियूं ज़ोर शोर सां जारी आहिनि। मुख़्तलिफ़ अॻवाननि जूं मुलाक़ातूं, राब्ता, सियासी माहौल जुड़ण जी शुरूआत थी वई आहे। इलेक्शन कमीशन 8 फरवरी 2024 ते आम चूंडूं कराइण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट 8 फरवरी 2024 ते चूंडूं यकीनी बणाइण जो बि हुकुम ॾेई छॾियो आहे। अहम ख़बर खां मांखे आगाह करे रहिया आहियूं। इलेक्शन कमीशन पारां चूंडनि जी तारीख़ जे ऐलान खां पोइ सिंध में मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि पारां सियासी सरगर्मियूं ज़ोर शोर सां शुरू कई वयूं आहिनि। मुख़्तलिफ़ अॻवाननि जूं मुलाक़ातूं, राब्ता ऐं सियासी माहौल जुड़ण जी बि शुरूआत थी वई आहे। इलेक्शन कमीशन पारां चूंडुनि जे ऐलान खां पोइ सिंध में सियासी सरगर्मियूं शुरू थी वयूं आहिनि। नाज़रीन तव्हांखे अपडेट कयूं पिया। मुख़्तलिफ़ अॻवाननि जूं मुलाक़ातूं थी रहियूं आहिनि, राब्ता कया पिया वञनि ऐं सियासी माहौल जुड़ण जी शुरूआत थी चुकी आहे। इन हवाले सां असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे नवाब शाह आवाज़ न्यूज़ रिपोर्टर AK डाहिरी। जी AK डाहिरी, ॿुधाइजो त नवाब शाह हिन वक़्तु ख़ासि तौर ते सियासी सरगर्मियुनि जे हवाले सां इलाही हिन वक़्तु वर्किंग में आहे, अव्हां कीअं था ॾिसो सूरत हाल खे? जी बिल्कुलु, रिलेशन बेनज़ीराबाद जे 4 सूबाई 2 MNA क़ौमी असेंबलियुनि जी सीटुनि ते जेको आहे सियासी जोड़ तोड़ जो सिलसिलो पिणु जारी आहे। पाकिस्तान पीपुल्स पार्टी तरफ़ां जेको आहे जेके उम्मीदवार आहिनि उहे पिणु सरगर्मी ॾेखारिया आहिनि। साबिक़ा सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी जी पिणु जेको आहे ज़रदारी नवाब शाह में गुज़िरियल 5 ॾींहंनि खां मौजूदगीअ में मुख़्तलिफ़ सियासी अॻवान जेके आहिनि मुलाक़ातूं करे रहिया आहिनि, जॾहिं त मुख़्तलिफ़ ऐं अॻूणा MP ऐं MNA जेको आहे पिणु मुलाक़ातूं करे रहिया आहिनि ऐं पंहिंजो सियासी असर रसूख़ ॾेखारे रहिया आहिनि। इन हवाले सां अॻूणो MP चौधरी तारिक मसूद हाराई, अॻूणो MP सरदार ख़ान डायरी, अॻूणो MP ग़ुलाम क़ादिर चांडियो ऐं नओं जेको चहिरो हींअर ॿुधण में अचे पियो त ग़ुलाम क़ादिर चांडिया जी जेकी सीट ते जेको सरगर्मी ॾेखारे रहिया आसिफ अली ज़रदारी जो पंहिंजो वेझो साथी आहे सरदार अब्दुल सत्तार कीरो, उनखे पिणु जेको आहे ॿुधायो पियो वञे त टिकट जो पिणु जेकी आहे ऑफर थी आहे, मगर अञा ताईं टिकट जी विरासत जेको पार्टी टिकट जेको आहे पार्टी क़यादत तरफ़ां अञा इशू न कई वई आहे। मगर हिते जेको आहे सियासी सरगर्मियूं
पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफ़ां कयूं पियूं वञनि, जॾहिं त पीटीआई सरदार शेख मोहम्मद रिंद पिणु जेको आहे पंहिंजी सरगर्मी ॾेखारे रहियो आहे, जॾहिं त उन सां गॾु पीटीआई जो उहिदेदार आहे अॻवाना इनायत अली रिंद ऐं गुल मोहम्मद रिंद पिणु जेका आहिनि उहे सियासी सरगर्मियुनि में मशगूल आहिनि, मगर हिन महिल ताईं जेको आहे जीडीए ऐं एमक्यूएम तरफ़ां को बहिड़ो उम्मीदवार या कैंडिडेट असांजे साम्हूं न आयो आहे, नई स्क्रीन ते नई सियासी सरगर्मी मेहरबानी एके डायरी अपडेट करण जे लाइ नवाब शाह जी सूरतयाल खां आगाह कयो। नासिर अव्हां खे ॿुधायूं पिया इलेक्शन कमीशन पारां चूंडुनि जे ऐलान खां पोइ सिंध में सियासी सरगर्मियूं शुरू थी चुकियूं आहिनि। मुख़्तलिफ़ अॻवाननि जूं मुलाक़ातूं थी रहियूं आहिनि, राब्ता कया पिया वञनि, जॾहिं त सियासी माहौल जुड़ण जी जेका शुरूआत आहे उहा थी चुकी आहे। इलेक्शन कमीशन 8 फरवरी 2024 ते आम चूंडूं कराइण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट 8 फरवरी 2024 ते चूंडूं यकीनी बणाइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। इलेक्शन कमीशन पारां चूंडुनि जे ऐलान खां पोइ सिंध में सियासी सरगर्मियूं शुरू थी वयूं आहिनि। इलेक्शन कमीशन 8 फरवरी 2024 ते आम चूंडूं कराइण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो, जंहिंखां पोइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में सियासी सरगर्मियुनि जी शुरूआत थी चुकी आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। आवाज़ न्यूज़ रिपोर्टर लतीफ़ वसीर मीरपुर माथेले मां असां लाइन ते मौजूदु आहे। लतीफ़ वसीर, छा सूरतयाल ॾिसो पिया मीरपुर माथेले में सियासी सरगर्मियुनि जे हवाले सां? कुझु पार्टियुनि में जोड़ तोड़ थी रही आहे, कुझु पार्टियुनि में राब्ता बि थी रहिया आहिनि, अवां छा पिया ॾिसो हिते मीरपुर माथेले में छा सूरतयाल आहे? जी बिल्कुल, घोटकी एक तरफ़ जो इलेक्शन कमीशन के फैसले अचण खां पोइ जेके अचण खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर घोटकी ज़िले अंदर जेका सियासी हलचल जेका तेज़ थी वई आहे, जंहिं दौरान जेको आहे सूमर ते पीपल्स पार्टी जो जेको वाइस चेयरमैन आहे आसिफ अली ज़रदारी ऐं पीपी क़यादत जा अहम अॻवान बि उते अचनि पिया, जिते घोटकी ज़िले समूरनि सियासतदाननि खे बि जेको आहे दावतूं ॾिनी वियूं, 3000 खां मथे अरेंज कयो वियो आहे। पर उन सां गॾु वक़्ती तौर ते ॾिठो वञे जेकॾहिं माज़ी में घोटकी ज़िले अंदर हमेशह जेको पीपल्स जेके मुक़ाबला रहिया आहिनि उहे ॿिनि ग्रुपनि में रहिया आहिनि। हिकु तरफ़ जेको आहे मार ग्रुप, ॿिए तरफ़ लुंड ग्रुप। हिन वक़्तु अलीगोर मार ऐं खान लुंड बि जेके आहिनि हिके पेज ते नज़र अचनि पिया, पर उन सां गॾु पोइ इलेक्शननि में अलीगोर मार घोटकी ज़िले अंदर पीपल्स पार्टी की मुखालफत में हर तक ते इलेक्शन विड़ियो, पर हिन दफ़े हू पीपल्स पार्टी में शामिल थियो आहे। ऐं इलेक्शन कमीशन जे फैसले अचण खां पोइ सरगर्मी बि तेज़ थियुन इम्कान आहे। जेको ज़रदारी साहब अचे पियो, कुझु जेके तकरार पीएस वारा जेके मामला आहिनि उन्हनि ते बि का डिस्कस कई वेंदी। ऐं उन सां गॾोगॾु हिन वक़्तु ज़िले घोटकी अंदर इलेक्शन कमीशन जे फैसले अचण खां पोइ जेको आहे सरगर्मी शुरू थींदी। उन समय जॾहिं इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो न हो, केतिरा ई सियासतदान ख़ुदि जेके गुटर जे शिकार हुआ, हिन वक़्तु लिस्टूं ठाहिण बि शुरू थी वञी। तक जे माण्हुनि वटि बि सियासतदान वेंदा, उन्हनि सां उज़रख़्वाही बि कंदा। पर इलेक्शन कमीशन जे फैसले अचण खां पोइ सियासतदान बि जेको आहे उन्हनि बि तारुफ़ वरितो आहे, उहे बि इलेक्शन तरफ़ वञनि पिया। पर घोटकी ज़िले अंदर हिन वक़्तु जेका आहे जेके इलेक्शन जे हवाले सां हमेशह मसरूफ़ जेके आम्हूं साम्हूं रहिया आहिनि, उनमें जेके हिन वक़्तु असांखे अपोज़िशन नज़र कोन पई अचे, छाकाणि त घोटकी ज़िले जा जेके समूरा स्टेक होल्डर आहिनि उहे समूरा जेके पीपल्स पार्टी में शामिल थिया आहिनि। ऐं माज़ी में अलीगोर मार ग्रुप ऐं लुंड ग्रुप जी जेका हमेशह सियासत रही आहे, हिक ॿिए जे मुखालफ़त में उहे बीहंदा रहिया आहिनि। पर हिन दफ़े मार अलीगोर मार लुंड खान जेके ख़ाली लुंड पारां हिके पेज नज़र अचनि पिया। ऐं इलेक्शन कमीशन जे फैसले अचण खां पोइ जेका तारीख़ अनाउंस थी आहे ऐं सियासी सरगर्मियूं बि जेके उहे शुरू थी चुकियूं आहिनि। जी ठीकु आहे लतीफ़ वसीर, अव्हां जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ मीरपुर माथेले जी सूरत हाल खां। नाज़िन, अव्हां खे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। इलेक्शन कमीशन पारां चूंडनि जे ऐलान खां पोइ सिंध में सियासी सरगर्मियूं शुरू थी वयूं आहिनि। मुख़्तलिफ़ अॻवाननि जूं मुलाक़ातूं ऐं राब्ता, सियासी माहौल जुड़ण जी शुरूआत थी चुकी आहे। इलेक्शन कमीशन 8 फरवरी 2024 ते आम चूंडूं कराइण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट 8 फरवरी 2024 ते चूंडुनि खे यकीनी बणाइण जो बि हुकुम ॾेई छॾियो आहे। इलेक्शन कमीशन 8 फरवरी 2024 ते आम चूंडूं कराइण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे, जॾहिं त सुप्रीम कोर्ट 8 फरवरी 2024 ते चूंडूं कराइण खे यकीनी बणाइण जो बि हुकुम ॾिनो आहे। इलेक्शन कमीशन पारां चूंडनि जे ऐलान खां पोइ सिंध में सियासी सरगर्मियूं शुरू थी वयूं आहिनि। मुख़्तलिफ़ अॻवाननि जूं मुलाक़ातूं ऐं राब्ता थी रहिया आहिनि। सियासी माहौल जुड़ण जी शुरूआत थी वई आहे। अपडेट कयूं पिया नासिर अव्हां खे। इलेक्शन कमीशन पारां चूंडुनि जे ऐलान खां पोइ सिंध में सियासी सरगर्मियूं शुरू थी वयूं आहिनि। मुख़्तलिफ़ अॻवाननि जूं मुलाक़ातूं थी रहियूं आहिनि। सियासी माहौल जुड़ण जी शुरूआत थी चुकी आहे। इलेक्शन कमीशन 8 फरवरी 2024 ते
आम चूंडूं कराइण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे, जंहिंखां पोइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में सियासी सरगर्मियुनि जी शुरूआत थी चुकी आहे। सुप्रीम कोर्ट 8 फरवरी 2024 ते चूंडुनि खे यकीनी बणाइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अवां खे आगाह कयूं पिया, इलेक्शन कमीशन पारां चूंडुनि जो ऐलान कयो वियो, जंहिंखां पोइ सिंध में सियासी सरगर्मियुनि जी शुरूआत थी चुकी आहे। मुख़्तलिफ़ अॻवान मुलाक़ातूं करे रहिया आहिनि, राब्ता कया पिया वञनि, सियासी माहौल जुड़ण जी शुरूआत थी चुकी आहे। तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे ग़ुलाम रसूल नूरियो जी। ग़ुलाम रसूल, ॿुधाइजो टंडो अलायार में छा सूरत हाल आहे, सियासी सरगर्मियूं कीअं हली रहियूं आहिनि? जी बिल्कुल, मजमूई तौर ते हिन वक़्तु इलेक्शन जो ऐलान थियण खां पोइ जेको टंडे अलायार जी सियासत में तमामु वॾी हलचल मची वई आहे। अंदरूनी तौर जोड़ तोड़ जो जेको सिलसिलो आहे शुरू थी वियो आहे। असां ॿुधाईंदा त 2018 वारी चूंडनि में जेको आहे पीपी उम्मीदवार इमदाद ख़ान पिताफ़ी खे टफ टाइम ॾींदड़ जीडी अॻवान हाजी ख़ैर मोहम्मद खोखर खे जेको आहे पीपी में आणण लाइ पीपी जे मक़ामी क़यादत खां वठी मथी क़यादत ताईं जेको कोशिशूं कयूं पिए वयूं, उहे कोशिशूं जेको आहे अॼु जूं न आहिनि, उहे पहिरियां बि कयूं पिए वयूं, पर पीपी जे झूने अॻवान हाजी ख़ैर मोहम्मद हाजी अब्दुल सत्तार बचानी जी कोशिशि सां जेको आहे पहिरीं मुलाक़ात पीपी अॻवान फरियाल टालपुर सां जेको आहे बिलावल हाउस में थी, जंहिंमें ज़रियनि खां मिलियल ॼाण मूजिबि हाजी ख़ैर मोहम्मद खोखर पीपी में अचण जो इशारो ॾेई छॾियो आहे। उन समूरनि मामलनि में जेको अहम ॻाल्हि इहा साम्हूं आई आहे त जीडीए अॻवान हाजी ख़ैर मोहम्मद खोखर पीपल पार्टी साम्हूं इलेक्शन त विड़ियो हो, पर उन इलेक्शन में जेको खोखर पारां पीपल पार्टी मुखालफ़त घटि, जॾहिं त शख़्सी मुखालफ़त वधीक रही हुई। असां ॿुधाईंदा त पीपी उम्मीदवार इमदाद ख़ान पिताफ़ी हाजी ख़ैर मोहम्मद खोखर पाड़ेसी हुअण बाबति जेको आहे सभु विच में सियासी इख़्तिलाफ़ात इंतिहाई चोट चढ़ियल आहिनि। हाणे इहो वक़्तु बि हीउ ॿुधाए थो त हाजी ख़ैर मोहम्मद खोखर ऐं फरियाल टालपुर विच में कहिड़ियूं ॻाल्हियूं थियूं, पर आम तौर ते जेकी ॻाल्हियूं ॿुधण में आयूं पिए त खोखरनि जो हिकु ई शर्त साम्हूं ईंदो रहियो आहे त चंबड़ वारे तक ते जेको आहे असांखे पीपी टिकट ॾिनी वञे, जॾहिं ॿिए पासे इमदाद पिताफ़ी बि पीपल पार्टीअ में अहम जेको धड़े सां सलाहु हुजण करे जेको जंहिंजो मिसाल इहो आहे त 2013 वारी चूंडनि में जेको आहे पीपी क़यादत पारां मखदूम अली मोहम्मद वलारी खे टिकट ॾियण जो ऐलान कयो वियो हो, पर 24 कलाक अंदरि पीपी क़यादत खे पंहिंजो फ़ैसिलो वापसि वठी टिकट इमदाद पिताफ़ी हवाले करणी पई हुई। जॾहिं त मजमूई तौर ते खोखर पीपी में शामिल थी बि वञे त बि पीपी जो जेको मुखालिफ़ इतिहाद कमज़ोर ज़रूर थींदो, पर अॻूणी ज़िले नाज़िमा तव्हांजी वॾी महिरबानी ग़ुलाम रसूल अपडेट करण जे लाइ। टंडो अलायार जी सूरतहाल खां नासिन अवां खे आगाह कयोसीं। अवां खे ॿुधायूं पिया, इलेक्शन कमीशन पारां चूंडुनि जे ऐलान खां पोइ सिंध में सियासी सरगर्मियूं शुरू थी चुकियूं आहिनि। मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा अॻवान मुलाक़ातूं करे रहिया आहिनि। कुझु पार्टियुनि जूं विकेटूं किरंदियूं, कुझु पार्टियुनि जो स्कोर वधंदो। ॾिसणो आहे त कहिड़ियूं पार्टियूं केतिरो स्कोर कनि थियूं ऐं कंहिंजूं विकेटूं किरनि थियूं। अवां खे आगाह कयूं पिया त हिन वक़्तु सिंध जा जेके मुख़्तलिफ़ शहर आहिनि, उते सियासी सरगर्मियूं शुरू थी चुकियूं आहिनि। सियासी अॻवान पुरजोश आहिनि इलेक्शन खे खटण जे लाइ, चूंड विढ़ण जे लाइ। इलेक्शन कमीशन पारां चूंडुनि जो ऐलान कयो वियो, जंहिंखां पोइ हिन वक़्तु सिंध में सियासी सरगर्मियुनि जी बाक़ाइदा शुरूआत थी चुकी आहे। इलेक्शन कमीशन पारां चूंडनि जी तारीख़ जे ऐलान खां पोइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में सियासी सरगर्मियूं तेज़ थी वयूं आहिनि। मुख़्तलिफ़ अॻवाननि जूं मुलाक़ातूं ऐं राब्ता बि शुरू थी विया आहिनि। सियासी माहौल जुड़णु शुरू थी वियो आहे। इलेक्शन कमीशन 8 फरवरी 2024 ते आम चूंडूं कराइण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे मटियारी मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल गफ़ूर मल्हा। जी अब्दुल गफ़ूर, मटियारी में छा सूरत हाल आहे, कीअं सियासी सरगर्मियूं हली रहियूं आहिनि ऐं ॿियो छा थी रहियो आहे, हिन हवाले सां ॿुधाइजो। जी बिल्कुल, तव्हांखे ॿुधां त इलेक्शन कमीशन जे इलेक्शन जे ऐलान खां पोइ मटियारी ज़िले जे हिकु क़ौमी असेंबली ऐं ॿ सूबाई सीटुनि जे इलेक्शन जूं तयारियूं कयूं पियूं वञनि। इहो बि तव्हांखे ॿुधायो मटियारी ज़िले जे सियासी समाजी ऐं आम शहरनि जी इहा ई राय आहे त इलेक्शन आइन ऐं कानूनी घुर्ज आहे। इलेक्शन टाइम ते थियणु ज़रूरी आहे। इलेक्शन में हर पार्टी इलेक्शन में हिसो ॾिनो वञे। इलेक्शन फेयर ऐं फेयर थियणु घुर्जे। बिना तफ़रीक़ जे इलेक्शन जा नतीजा ज़ाहिर कया वञनि ऐं मञिया वञे। जेका पार्टी अवामी मैंडेट सां इलेक्शन खणी अचे त उनखे जमहूरी हक़ आहे त उहो इलेक्शन में हिसो वठे। इलेक्शन खटण खां पोइ हुकुमराननि खे घुर्जे त आम माण्हुनि जे वोटनि जो क़दुरु कंदे उन्हनि खे बुनियादी महिरबानी अब्दुल गफ़ूर मल्हा अपडेट करण जे लाइ।
एक भेरो ॿीहर अवांखे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। इलेक्शन कमीशन पारां चूंडनि जे तारीख़ जे ऐलान खां पोइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में सियासी सरगर्मियूं शुरू थी वयूं आहिनि। मुख़्तलिफ़ अॻवाननि जूं मुलाक़ातूं थी रहियूं आहिनि, राब्ता कया पिया वञनि, सियासी माहौल जोड़ण जी कोशिश कई पई वञे। इलेक्शन कमीशन 8 फरवरी 2024 ते आम चूंडूं कराइण जो ऐलान करे छॾियो आहे। नोटिफिकेशन जारी थी वियो आहे। सुप्रीम कोर्ट पारां बि 8 फरवरी 2024 ते चूंडनि खे यकीनी बणाइण जो हुकुम ॾिनो वियो आहे। हिदायत कई वई आहे त 8 फरवरी 2024 ते चूंडूं करायूं वञनि। आम चूंडूं जेके आहिनि उहे 2024 8 फरवरी ते कोशिश कई वेंदी त उनखे यकीनी बणाइण जो बि हुकुम ॾिनो वियो आहे। इलेक्शन कमीशन पारां चूंडनि जे ऐलान खां पोइ सिंध में सियासी सरगर्मियूं शुरू थी वयूं आहिनि। सांगड़ जी सूरतयाल मालूम कंदासीं। आवाज़ न्यूज़ रिपोर्टर एडी कुंभर असां सां लाइन ते मौजूद आहे। एडी कुंभर, अपडेट कजो, सांगड़ में छा सूरतयाल आहे सियासी सरगर्मियुनि जे हवाले सां? जी बिल्कुल, इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान पारां जनरल इलेक्शन जो ऐलान जेको 8 फरवरी ते कराइण जो ऐलान थियो आहे, उन खां पोइ सियासी पार्टियूं जेके आहिनि से सरगर्म थी वियूं आहिनि। सांगड़ में जेको आहे सो पाकिस्तान पीपुल्स पार्टी ऐं जीडीए जेके आहिनि से उहे सरगर्म आहिनि। उन्हनि जा जेके आहिनि से पाण में अॻे बि मुक़ाबला कांटे जा थींदा रहिया आहिनि। हिन इलेक्शन में बि पीपुल्स पार्टी ऐं जीडीए नुंहुं चोटी या ज़ोर लॻाईंदी। उन खां अलावा तव्हांखे ॿुधाईंदो हलां त तक जेको सांगड़ जूं जेके क़ौमी असेंबली जूं गुज़िरियल इलेक्शन में 6 सीटूं हुयूं, जेके नयूं पंहिंजो डिजिटल तकबंदियूं थियूं हुन में क़ौमी असेंबली जी हिकिड़ी सीट घटि थी आहे। उन खां सवाइ सूबाई असेंबली जी जेका सीट घटि थी आहे, उते उमेदवार समेत जेके आहिनि से तक जा जेके वोटर आहिनि उहे पिणु परेशानी में आहिनि। अञा ताईं उन्हनि जी क्लीयरेंस न आई आहे त 3 नवंबर ते जेको फाइनल फ़ैसिलो ईंदो। उन खां अलावा जेको आहे सो इलेक्शन में जेके पीपुल्स पार्टी ऐं जीडीए जा जेके आहिनि से जोड़ तोड़ उज़र ख़्वाहियूं मेल मुलाक़ातूं, उन खां सवाइ वोटरनि खे परतियान जो जेको सिलसिलो आहे उहो पिणु जारी आहे। जी ठीकु आहे एडी कुंभर, अवांजी वॾी महिरबानी अपडेट करण जे लाइ। इलेक्शन कमीशन पारां चूंडनि जी तारीख़ जे ऐलान खां पोइ सिंध में सियासी सरगर्मियूं तेज़ थी वयूं आहिनि। मुख़्तलिफ़ अॻवाननि राब्ता शुरू करे छॾिया आहिनि, मुलाक़ातूं शुरू करे छॾियूं आहिनि, सियासी माहौल जोड़ण जी शुरूआत थी वई आहे। इलेक्शन कमीशन पारां 8 फरवरी 2024 ते मुल्क में आम चूंडूं कराइण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे, जॾहिं त सुप्रीम कोर्ट 8 फरवरी 2024 ते चूंडनि खे यकीनी बणाइण जो बि हुकुम ॾेई छॾियो आहे।